हैदराबाद ग्रैंड हेल्थ अलायंस जी अॻवाननि चयो आहे त रिस्क अलाउंस बहाल थियण जे फाइनल नोटिफिकेशन जारी थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टी खे कंहिं बि सूरत में वोट न ॾियण जो ऐलान कंदे कराची में एहतजाज दौरान पैरामेडिकल स्टाफ, मेल फीमेल डॉक्टरनि ऐं ॿिए अमले खे सख़्त तशदुद जो निशानो बणाइण ऐं लेडी हेल्थ वर्कर्स जी तज़लील करण जी मज़म्मत कंदे चयो त पीपल्स पार्टी ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुननि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। ग्रैंड हेल्थ अलायंस जे अॻवाननि डॉक्टर काशिफ शर, डॉक्टर सदाम रिंद, डॉक्टर मेहरान शर, डॉक्टर राणा इशफाक ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत पारां ग्रैंड हेल्थ अलायंस जे एहतजाज में शरीक डॉक्टरनि, नर्सुनि, पैरामेडिकल स्टाफ ते सख़्त लाठीचार्ज, शेलिंग, लेडी हेल्थ वर्कर्स ते तशदुद ऐं सनन तज़लील करण जी मज़म्मत करियूं था। हुकूमती तशदुद सां न असां झुकी सघूं था न एहतजाज माठो थींदो, पर यज़ीदी ज़हन रखंदड़ हुक्मरान जे अहिड़े अमल सां असांजा इरादा वधीक मज़बूत थिया आहिनि।